अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब खैरपुर में चढ़ बिरादरी जो अब्दुल सत्तार चढ़, अब्दुल गनी चढ़ ऐं अब्दुल करीम चढ़ की अगवानी में प्रेस क्लब ऐं SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो, जंहिंमें अब्दुल रशीद चढ़, जाम चढ़, जान मोहम्मद चढ़, ज़मीर चढ़ ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर अब्दुल लतीफ़ चढ़ जे क़त्ल खे महीने खां मथे जो अरसो थी वियो आहे, पर SHO इकनॉमिक ज़ोन हिन महिल ताईं मुख्य जवाबदार गुलाब मरी ऐं हुन जा साथी गिरफ़्तार नाहे करे सघियो ऐं गिरफ़्तार थियल ॿियनि जवाबदारनि खे ॾेती लेती तहत छॾे ॾिनो आहे। उन्हनि चिताव ॾींदे चयो त जे अगरि मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थिया त DIG सखर जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। होॾां DSP खैरपुर ॿिनि ॾींहंनि अंदरि कातिलनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराईंदे चयो त अवां सां इंसाफ़ थींदो।